मिठियाणी मां खे अपडेट कंदा हलूं। अॼु मिठियाणी लॻ ठट गोराहो में रिटायर्ड एसोसिएशन ज़िले ठठा के सदर मोहम्मद इस्माइल शहर DSP रीडर गुलाम शबीर चांडियो के वालिद साहब की वफ़ात ते फातिहा पढ़ण लाइ ठट्टो खां मिठियाणी ज़िले नौशर फिरोज़ के जनरल सेक्रेटरी साबरे अब्दुल जब्बार कुरैशी वटि पहुता तां ज़िले नौशर फिरोज़ के ॿियनि उहिदेदारनि रजब अली सोलंकी ऐं अली नवाज़ सहतो ऐं ॿियनि सां गॾिजी वफ़द की सूरत में ठठ गोराहो वॾी लवाइकीन सां ताज़ियत जो इज़हार कियो ऐं रिटायर्ड पुलिस वेलफेयर तंज़ीम की क़यादत तरफ़ां भी दुआ घुरी वई, जंहिंमें मीर मदद अली टालपुर समेत तंज़ीम जा ॿिया अॻवान ऐं साथी शामिल हुआ। हिननि मरहूम लाइ फातिह पढ़ी ऐं वारसनि सां दिली हमदर्दी जो इज़हार कियो। शिरकत कंदड़नि चयो त मरहूम हिकु बाइख़लाक़ मिलनसार ऐं इज़्ज़तदार शख़्स हो, जंहिंजे लाॾाणे सां इलाइक़े में हिकु नेक इंसान खां महरूम थी वियो आहे।